अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम फरमायो, ए इंसानो, बेशक कयामत वारे ॾींहुं उन जी दहशतुनि ऐं हिसाब किताब खां जल्द निजात पाइण वारो उहो शख्स हूंदो जंहिं तमाम जा मूं ते दुनिया जे अंदरि कसरत सां दुरूद शरीफ पढ़िया हूंदा। सल्लू अलल हबीब बिसौतिहिल आला। सल्लू अलल हबीब बिसौतिहिल आला यानी वडे आवाज सां दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रिवायत आहे त हिकु शख्स खे किथां सोन जी सिर नज़र अची वई। हू दौलत जी मोहब्बत में मस्त थी करे सॼी राति तरह तरह जा मंसूबा ठाहींदो रहियो त हाणे त मां सुठा सुठा खाधा खाईंदुसि, बेहतरीन कपड़ा सिबराईंदुसि ऐं काफ़ी सारा नौकर चाकर रखंदुसि। मतलब त हू दुनियादार बणिजी वञण जे सबबि राहतुनि ऐं आसाइशुनि जे ख्यालनि में गुम थी करे उन राति रब अकबर खां बिल्कुल गाफिल थी वियो। सुबुह जो उन माल जे धुन में मगन थी घर खां निकितो, इत्तिफाकन कब्रिस्तान वटां गुज़र थियो। छा थो ॾिसे त हिकु शख्स सिरूं ठाहण लाइ हिकु क़बर ते मिटी ॻोहे रहियो आहे। इहो क़बर उहो मंज़र यक ॾिसी करे यकदम उन तां गफ़लत जो पर्दो हटी वियो ऐं उन तसव्वुर सां उन जे अखियुनि मज़ा ॻोढ़ा अची विया त शायदि मरण खां पोइ मुंहिंजी क़बर जे मिटीअ मां बि माण्हू सिरूं ठाहींदा। मुंहिंजा आलीशान घर ऐं उम्दा लिबास वग़ैरह ईअं ई पियल रहिजी वेंदा। इन लाइ सोन जी सिर सां दिल लॻाइण त ज़िंदगीअ खे सरासर गफ़लत में गणाइण आहे। हा, जेकॾहिं दिल लॻाइणी आहे त मूंखे पंहिंजे प्यारे प्यारे आका प्यारे प्यारे अल्लाह तबारक व तआला सां दिल लॻाइण घुर्जे। पोइ हिन सोन जे सिर खे छॾे ज़ुहद ऐं किनात इख्तियार कई। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, वाकई दुनिया जी कसरत जी सूरत में मिलण वारी नेमत में सरासर गफ़लत जो अंदेशो आहे। जेको दुनियावी नेमतुनि सां दिल लॻाईंदो आहे उहो गफ़लत जो शिकार थी करे रहिजी वेंदो आहे। गफ़लत वरी बि गफ़लत आहे। गफ़लत बाने के रब्बुल इज़्ज़त खां परे करे छॾींदी आहे। सुठो वापार बि नेमत आहे, दौलत बि नेमत आहे, आलीशान घर बि नेमत आहे, आला सवारी बि नेमत आहे, माउ पीउ जे लाइ औलाद बि नेमत आहे। कंहिं बि दुनियावी नेमत में ज़रूरत खां वधीक मशगूलियत गफ़लत जो बाइस आहे। जीअं त सिपारे 28 सूरह मुनाफ़िकून जी आयत नंबर 9 में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, ए ईमान वारो, तव्हां खे गाफ़िल न करे तव्हां जो माल ऐं तव्हां जे औलाद न ई का ॿी शइ अल्लाह जे ज़िक्र खां, ऐं जेको ईअं कंदो पोइ उहो ई माण्हू नुक़सान में आहिनि। हिन आयत मुक़द्दसा मां उन्हनि माण्हुनि खे दर्स इबरत हासिल करणु घुर्जे त जन खे नेकीअ जी दावत पेश कई वेंदी आहे ऐं नमाज़ जे लाइ सॼो वेंदो आहे।
त चई छॾींदा आहिनि त साईं असां त पंहिंजे रोज़ीअ जे फिक्र में लॻल रहंदा आहियूं। रोज़ी कमाइण, ॿारनि बच्चनि जी ख़िदमत करण बि त इबादत आहे। असांखे जॾहिं उन खां फुर्सत मिलंदी त पोइ तव्हां सां गॾु मस्जिद में बि हलंदासीं। यकीनन अहिड़ियूं ॻाल्हियूं गफ़लत ई कराईंदी आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुनिया जे धुन में, सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुनिया जो धन वधाइण जे ख़्याल में मस्त रहण वारो, माल कमाइण जी ख़ातिर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में भटकजंदड़ पर मस्जिद में हाज़िरी का पासो कंदड़नि, पंहिंजे घरनि जे डेकोरेशन ते ठाठूअ ते पाणीअ वांगुरु पैसा वहाइण वारनि पर राहे ख़ुदा में ख़र्च करण खां नटाईंदड़नि, दौलत में वाधारे जे लाइ मुख़्तलिफ़ गुर अपनाईंदड़ पर नेकियुनि जी बरकत जे मुआमले में लापरवाह रहण वारनि खे उन खां अॻु जो मौत ओचितो अचे। रोशनियुनि सां जगमग जगमग कंदड़ कमरनि में फोम जे आरामदा गादेलनि खां सींगारियल खूबसूरत पलंगनि तां खणी करे कीड़नि मकोड़नि सां भरियल खौफनाक अंधेरी क़ब्र में सुमारे छॾे ऐं इहो रड़ियूं कंदो रहिजी वञे, या अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे ॿीहर दुनिया में मोकिल त जीअं उते वञी तुंहिंजी इबादत करियां। मौला अज़्ज़ व जल ॿीहर दुनिया में पहुचा, मां वाइदो थो करियां त तुंहिंजी पंहिंजी समूरी दौलत तुंहिंजे राह में ख़र्च करे छॾींदुसि। पंज ई नमाज़ूं तकबीर उला सां बाद जमात अदा कंदुसि। तहज्जुद बि कॾहिं न छॾींदुसि बल्कि मस्जिद में ई पियो रहंदुसि। दाढ़ी त दाढ़ी पर ज़ुल्फूं बि रखंदुसि। मथे ते हर वक़्तु इमाम शरीफ जो ताज बि सजाईंदुसि। या अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे वापसि दुनिया में मोकिल, हिकु भेरो मोहलत ॾे। दुनिया मां फैशन जो ख़ात्मो आणे हर तरफ़ सुन्नतुनि जो झंडो झुलाई छॾींदुसि। ए परवरदिगार, सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु भेरो मोहलत अता फरमा त जीअं मां नेकियूं खूब करियां। राति ॾींहं गुनाहनि में मशगूल रहण वारनि गाफ़िलनि जे मौत जे वक़्तु दाऊं कूकू बेकार हूंदियूं। क़ुरान पाक में अॻु ई पहिरियां ई तंबीह करे चुको आहे। जीअं 28 सिपारे सूरह मुनाफ़िकून जी आयत नंबर 11 में इरशाद थिए थो, वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। हरगिज़ कंहिं बि जान खे मोहलत न ॾींदो जॾहिं उन जो वक़्तु अची वञे ऐं अल्लाह अज़्ज़ व जल खे तव्हांजे कमनि जी ख़बर आहे। दिला गाफिल न हो यकदम, ये दुनिया छोड़ जाना है, बगीचे छोड़ कर खाली जमी अंदर समाना है। तेरा नाजुक बदन भाई जो लेटे सेज फूलों पर, ये होगा एक दिन बेजां, इसे कीड़ों ने खाना है। हुज्जतुल इस्लाम हजरत इमाम मोहम्मद गजाली रहमतुल्लाह ताला अलैह मुकाशिफुल कुलूब में नकल कन था त हजरत सैयदना शेख अबू अली दक्काक रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था त हिक तमाम वडो वलीउल्लाह अल्लाह तबा वलीउल्लाह सख्त बीमार हो। मां उन जी इयादत जे लाइ हाजिर थियुसि। चौधारी मोहब्बत करण वारनि जो हुजूम हो। वो बुजुर्ग रोई रहियो हो। मूं अर्ज़ कयो, साईं छा तव्हां दुनिया ते छॾण ते रोई रहिया आहियो? फरमायो, न बल्कि नमाज़ूं कज़ा थी वञण ते रोई रहियो आहियां। मूं अर्ज़ कयो, साईं तव्हां जूं नमाज़ूं कीअं कज़ा थियूं? फरमायो, जॾहिं बि मूं सजदो कयो त गफ़लत सां, ऐं जॾहिं बि सजदे मां मथो खयो त गफ़लत सां। हाणे गफ़लत में ई मौत अची रहियो आहे। पोइ दर्द भरी दिल मां थधो साह खणंदे 4 अरबी अशआर पढ़ियाई, जिन जो तर्जुमो कुझु हिन तरह आहे। मूं पंहिंजे हशर क़यामत जे ॾींहुं या क़ब्र में पंहिंजे गलनि जे पयल रहण जे बारे में गौर कयो।
एतरी इज्जत ऐं रिफ़ायत बुजुर्गी का पोइ मां अकेलो पयो हूंदुसि ऐं पंहिंजे ॾोहनि जे सबब जवाबदेह हूंदुसि ऐं मिटी मुंहिंजो विहाणो हूंदो। मूं पंहिंजे हिसाब जे रहे हुजण ऐं अमाल नामे ॾियण वक़्त जे ज़िल्लत जे बारे में सोचियो। पर ए मुंहिंजा पैदा करण वारा परवरदिगार, ए मूंखे पालण वारा, मूंखे तो मां रहमत जी उम्मीद आहे। तूं ई मुंहिंजे खताउनि खे बख़्शण वारो आहीं। मिठड़ा मिठड़ा इस्लामी भाइरो, हिन हिकायत में केतिरे क़द्र इबरत आहे। थोरो उन्हनि अल्लाह वारनि रहमतुल्लाह ताला अलैहि खे ॾिसो, जन जो हर लम्हो यादे इलाही में गुज़रंदो आहे, पर पोइ बि आजिज़ीअ जो आलम ही आहे जो पंहिंजे इबादतुनि ऐं रियाज़तुनि खे ख़्याल में ई नथा आणनि। अल्लाह तबारक ताला जी बेनियाज़ीअ खां डिॼंदे रोई रहिया आहिनि। आह ग़फ़लत जे मारियलनि ते 100,000 अफ़सोस जो नेकीअ जे नून जो टुबको बि वटण कोन्हे ऐं अख़लास जो परे परे ताईं को नालो निशान कोन्हे। कोई भी ही हाल आहे जो पंहिंजे इबादतुनि जूं वॾियूं वॾियूं दावाऊं कंदे न थकजंदा आहियूं। अल्लाह अज़्ज़ व जल जा नेक बाना त गुनाहनि खां महफूज़ हुजण जे बावजूद खौफ़े खुदावंद में खां वधे खौफ़े इलाही खां ॾकंदा कंबंदा ऐं न्याज़ो निवड़त कंदा आहिनि। पर गाफ़िल माण्हुनि जो हाल ही आहे जो बिना के हिबक जे गुनाह जो सिलसिलो हलाईंदा आहिनि, पंहिंजे गुनाह जो आम ऐलान कंदा आहिनि, पोइ बि उन ते वॾा वॾा टाक ॾींदे खिलंदा, बल्कि खिलंदे शर्माईंदा न आहिनि। कन खोले ॿुधो, हज़रत सैयदना इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि हुज्जतुल इस्लाम में फरमाइनि था त हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे, वो फरमाइनि था जेको खिली खिली करे गुनाह कंदो उहो रोंदे रोंदे जहन्नम में दाख़िल थींदो। खिली करे कूड़ ॻाल्हाइण वारो, खिली करे वाइदे खिलाफी करण वारनि, खिली करे मिलावट वारो माल विकण वारनि, खिली करे ड्रामा ॾिसण वारनि ऐं गाना बाजा ॿुधण वारनि, खिली करे मुसलमाननि खे ईज़ाइण वारनि, बिना शरई इजाज़त जे उन्हनि जूं दिल आज़ारियूं करण वारनि लाइ लम्हा फिक्रिया आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला नाराज़ थी वियो ऐं संदसि प्यारा महबूब दानाए ग़ुयूब मुनज़्ज़र अनिल उयूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रुसी विया ऐं ग़फ़लत जे बाइस बेहयाई सां खिली करे गुनाह करण जे सबब ईमान बर्बाद थी वियो ऐं जहन्नम मुक़द्दर बणजी वियो त छा थींदो? थोरो दिल जे कननि सां खुदा रहमान जो फरमान इबरत निशान ॿुधो। जीअं सिपारे 10 आयत नंबर 82 में इरशाद थिए थो, फल यदहकू कलीलन वल यबकू कसीरा। तर्जुमो, उन्हनि खे घुर्जे त थोरो खिलनि ऐं घणो रुअनि। हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि मुकाशिफुल कुलूब में नकल कनि था त हज़रत सैयदना याकूब अला नबीना अलैहि सलातो वस्सलाम, हज़रत सैयदना इज़राइल मलकल मौत अलैहि सलातो वस्सलाम जी पाण में दोस्ती हुई। हिक भेरे जॾहिं हज़रत सैयदना मलकल मौत अलैहि सलातो वस्सलाम आया त हज़रत सैयदना याकूब अला नबीना अलैहि सलातो वस्सलाम पुछियो त तव्हां मुलाकात जे लाइ आया आहियो या मुंहिंजो रूह कब्ज़ करण जे लाइ आया आहियो? चए मुलाकात जे लाइ। हज़रत सैयदना याकूब अला नबीना अलैहि सलातो वस्सलाम फरमायो, मूंखे वफ़ात ॾियण खां अॻु में मूं वटि पंहिंजा कासिद मोकिलजां। मलकल मौत अलैहि सलातो वस्सलाम चयो, मां तव्हां वटि 2 या 3 कासिद मोकिले छॾींदुसि। हज़रत सैयदना याकूब अला नबीना अलैहि सलातो वस्सलाम जो रूह कब्ज़ करण जे लाइ मलकल मौत आया। पाण अलैहि सलातो वस्सलाम इरशाद फरमायो,
तव्हां खे मुझे वफाद खां अॻु में कासिद मोकिलणा हुया, उन्हनि जो छा थियो? हज़रत सैयदना मलकल मौत अलैहिस्सलातु वस्सलाम चयो, कारन बारन खां पोइ अच्छा वार, जिस्मानी ताकत खां पोइ कमजोरी, सिधी चेल खां पोइ चेल जो झुकी वञण, ए याकूब अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम, मौत खां अॻु हर इंसान ॾांहुं मुंहिंजा इहे ई कासिद आहिनि। मिठा मिठा इस्लामी भाइरो, मालूम थियो त मौत अचण खां अॻु में मलकल मौत अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा कासिद मोकिलींदा आहिनि। बयान कयल टिन कासिदनि खां अलावा बि हदीस में वधीक कासिदनि जो ज़िक्र मिले थो, जीअं त बीमारी, कननि ऐं अखियुनि में तब्दीली, यानी पहिरियां नज़र जो तेज़ हुजण, पोइ कमज़ोर थी वञण, पहिरियां दुरुस्त ॿुधण, पोइ कुझु बोड़ाइप जो अचण बि मौत जा कासिद आहिनि। असां मां केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा जन वटि मलकल मौत अलैहिस्सलातु वस्सलाम जा कासिद अची चुका हूंदा, पर छा कजे जो गफ़लत जो, जेकॾहिं छा कजे गफ़लत जो, जेकॾहिं कारन वारनि खां पोइ अच्छा वार थियण लॻंदा आहिनि। हालांकि ही मौत जो कासिद आहे, पर माण्हू पंहिंजे दिलि खे आथत ॾींदा आहिनि त हीअ त नज़ले जे सबबु अच्छा वार अची विया आहिनि। अहिड़ी तरह बीमारी जेका मौत जो वाज़ो कासिद आहे, पर उन में बि सरासर गफ़लत कई वेंदी आहे। हालांकि बीमारीअ जे ई सबबु रोज़ानो बेशुमार माण्हू मौत जो शिकार थींदा आहिनि। कहिड़ी ख़बर जेका बीमारी मामूली लॻी रही आहे, उहा ई मौत मार सूरत इख्तियार करे कहिड़ी घड़ी पलक में मौत जे मुंहं में उछलाए छॾे, पोइ पंहिंजा रोअण पिटण, दुश्मन ख़ुशियूं मल्हाईंदा ऐं मरण वारा मिटीअ जे मणनि हेठां ऊंदा ई क़ब्र में वञी पए। हाणे मरण वारो हूंदो ऐं उन जा चङा या बुरा यादि रखो। जेको गफ़लत जो शिकार थी करे गुनाहनि ते क़ाइम रहियो, उहो रस्तो भुलिजी वियो ऐं बेअमलीअ जे ऊंदाईअ में भटकी वियो ऐं खुदा ऐं मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाराज़गीअ जी सूरत में क़ब्र ऐं आख़िरत जे अज़ाब में फासी वियो त हाणे पछताइण, मथो फाड़ण मां कुझु हथ न ईंदो। इन लाइ हाणे बि मौक़ो आहे, जल्द खां जल्द पंहिंजे गुनाहनि खां सची तौबा करे सुन्नत में भरी ज़िंदगी गुज़ारण जो अहद करे छॾियो। ॿुधो सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इबरत निशान आहे, जेको हिक नमाज ॼाणी बाणी छॾे ॾींदो, उन जो नालो जहन्नम जे उन दरवाज़े ते लिखियो वेंदो जंहिंमां उहो जहन्नम में दाख़िल थींदो। अहिड़ी तरह हदीस पाक में इरशाद आहे, जेको रमज़ान जे महीने में हिकु रोज़ो बिना शरई उज़्र ऐं बिना के बीमारी जे कज़ा करे छॾींदो, सॼे ज़माने जा रोज़ा उन जे कज़ा न थी सघनि, जेतोणीक जो बाद में रखे बि वठे। हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था, जेको पंहिंजे अखियुनि खे हराम जी नज़र सां भरींदो, क़यामत जहिड़ी उन जे अखियुनि में बाह भरी वेंदी। मशहूर मुहद्दिस हज़रत सैयदना अज़ीम शाफ़ई रहमतुल्लाह तआला अलैहि, अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मुझे मिठे मिठे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक मंज़र ही बि ॾिठो त कुझु माण्हुनि जे अखियुनि ऐं कननि में किलियूं लॻलूं आहिनि। संदन खिदमत में अर्ज़ कयो वियो त ही उहे ॾिसंदा आहिनि जेके तव्हां न ॾिसो, जेके तव्हां नथा ॾिसो, ही उहे ॿुधंदा आहिनि जेके तव्हां नथा ॿुधो। यानी हराम ॾिसण ऐं ॿुधण वारनि जे अखियुनि ऐं कननि में किलियूं लॻल आहिनि। ख़बरदार शैतान जे धोखे में अची टीवीअ ते ख़बरूं बि न ॾिसंदा करियो। यादि रखो, मर्द औरत खे ॾिसे या औरत मर्द खे शहवत सां ॾिसे, इहे ॿई कम हराम आहिनि ऐं हर हराम कम जहन्नम में वठी वञण वारो आहे।
मिठड़ा मिठड़ा इस्लामी भाइरो ॾाढी कूड़ाइण या हिकु मुठीअ खां घट करण ॿई हराम आहिनि। हज़रत सैयदना इमाम मुस्लिम रहमतुल्लाह ताला अलैह नक़ल कनि था त अल्लाह तबारक ताला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इबरत निशान आहे कि मुछूं बिल्कुल नढियूं करियो ऐं ॾाढ़ीअ खे मुआफ़ी ॾियो यानी वधण ॾियो ऐं मजूसिन यानी बाह जे पूजारिन जहिड़ी शिकिल न बणायो। सुल्ताने वाला शान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान में मुसलमाननि जे गैरत खे ललकार आहे। केॾी अजीब ऐं गरीब ॻाल्हि आहे जो दावा मोहब्बत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करे ऐं शिकिल सूरत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मनन जहिड़ी बनाए। सरकार का आशिक भी क्या दाढ़ी मुदाता है, सरकार का आशिक भी क्या दाढ़ी मुदाता है, क्यों इश्क का चेहरे से इजहार नहीं होता। जेकरे खुदा न खास्ता नमाज रोजा रहिजी विया आहिनि त उन्हनि जो हिसाब लगाए कज़ा उमरी करे छॾियो ऐं देर जी तौबा बि करे छॾियो। नमाज जी कज़ा उम्र जो आसान तरीक़ो मालूम करण जे लाइ अमीर अल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जो रिसालो कज़ा नमाज़ुनि जो तरीक़ो मक्तबुल मदीना ता हदियो ॾेई हासिल करियो। बल्कि बेहतर ही आहे त नमाज जा अहकाम किताब वठी छॾियो। इन में वज़ू गुस्ल ऐं कज़ा उम्र जा अहम तरीन अहकाम बयान कया विया आहिनि जो पढ़ी करे शायद अवां चई उठो त अफ़सोस हाणे ताईं वज़ू गुस्ल ऐं नमाज जे सही अदा करण खां महरूमी रही आहे। हाणे तमाम इस्लामी भाइर हथ लोडे करे इंशाअल्लाह जे उभरदारींदड़ नारनि जे ज़रिए पंहिंजे मदनी जज़्बात जो इज़हार करियो, नियत करियो त हाणे मुंहिंजी का बि नमाज कज़ा न थींदी। रमज़ान मुबारक जो को रोज़ो कज़ा न थींदो इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। फिल्मूं ड्रामा न ॾिसंदासीं इंशाअल्लाह, गाना बाजा न ॿुधंदासीं, ॾाढ़ी न कुड़ाईंदासीं, हिक मुठ खां न घटाईंदासीं। अल्लाह तबारक ताला सां दुआ वा त अल्लाह ताला मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।